بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم عن أبي هريرة رضي الله تعالى عنه قال قال رسول الله صلى الله عليه وسلم إذا اتخذ الفيء زولا والأمانة مغنما والزكاة مغرما وتعلم لغير الدين وأطاع الرجل امرأته وأبك أمه وأدنى صديقه وأقصى أباه وزارة الأسراد في المساجد وصاد الكبيرة فاسقهم وكان زعيم القوم أرذلهم وأكرم الرجل مخافة شره وزارت الكائنات والمعازف وشربت الخمور ولان آخر هذه الأمة أولها فليرتكبوا عند ذلك ريحا حمراء وزلزلة وخسفا ومسخا وقذفا وآيات تتابع كالنظام باب قطع صدقه وتتابع هذا حديث غريب صدق رسوله النبي الكريم اللهم صل وسلم دائما ابدا على حبيبك خير الخلق كلهم मोहतरम अज़ीज़ दोस्तों, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में एक हदीस मुतवज्जो सामू तिलावत कई। इन हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो निशानियों ॿुधाई। हिकिड़ी निशानी हीअ त सरकारी खज़ाने में जेके रक़म हूंदी उहा रक़म वक़्त जा बादशाह खाई वेंदा। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु वक़्त जो बादशाह पोज़ीशन इहा हुई जो मस्जिद नबवी के अंगण पे सोन जा ढेर लगा था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करे रवाना थिया मक्के शरीफ़ मां, तॾहिं अबू जहल इनाम रखियो त जेको नबी के गिरफ़्तार करे ईंदो उनखे 100 ऊठ इनाम ॾींदुसि। काफ़िर इन इनाम जे लालच में तेज़ रफ़्तार घोड़नि ते चढ़ी निकिरी पिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻोल्हण। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 ॾींहं ग़ार में रहिया। 3 ॾींहंनि खां पोइ पंहिंजो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु सां गॾु सफ़र जारी रखूं। समुंड जे किनारे किनारे खां उन वक़्त में हिकिड़ो काफ़िर हो, उन नालो हो सोराका। तेज़ रफ़्तार घोड़े ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नज़र पइजी वियो। घोड़े के बैठाई 25 साईं जन के वेझो थियो। तॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु लोणू हणी
अल्लाह के रसूल के चीज़ी के हाल ॿुधो दुश्मन भॼी वियो पाण पकड़जी वियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर गणती न कर पंहिंजो रब पासां कढ नतीजो कहिड़ो निकितो तो सोराका जे घोड़े ते सवार हो पथरेली ज़मीन पक्की चाबलू उन ज़मीन में सोराका जे घोड़े जूं टंगूं गोडन ताईं अंदर ज़मीन में गिरी वई कच्ची पियो पोइ सोराका वञी हुते किरियो पामे रवाज आहे पाण बि सिंधी माण्हू फाल कढंदा आहियूं फाल कढंदा आहियूं रस्ते ते वियासीं बि गिदड़ मुंहं में पियो मरी आहे जेका अॼु ख़ैर कोन्हे हीअ फाल कढंदा या वरी हथ जे निशान ॾिसंदा हथ हेॾां ॿ ज़ालूं तो लिखियूं पयूं ॿ उनखे हिकिड़ी कोन्हे मेरे सटनि में हिते ॿ लिखियूं पयूं कूड़ हणंदा मूंखां वरी माण्हू पुछंदा नी मोहल इहा ॼाणू आहे उनखे सॼी ख़बर हूंदी मूंखे पुछणु साईं ॿियो ख़बर आहे मींहं जी ॻाल्हि पिया कनि इहा ॻाल्हि सची आहे कूड़ी आहे तुंहिंजा तूफ़ान थो अचे पोइ हा वरी फाल कढंदो मींहुं कोन पवंदो हांगर घुसी वई इहे अॼुकल्ह नमूना हलनि पिया उन ज़माने में छा हूंदो त ॻोथरी हूंदी हुई चमड़े जी उन में हूंदा हुआ तीर पियल तीर त सुञाणो था तीर जो निशान त पको आहे पाण यादि भले ॿुॾी मरूं सुकी मरूं पर तीर यादि आहे हाणे त पता कंदो त मां कया वरी त पाण कोन्हे वॼाईंदा जीअं ॻोथरी हूंदी हुई चमड़े जी हुन में तीर पियल हूंदा उन ते लिखियलु हूंदो हा न सम्झो अरबी में ला माना न हो तयब सुठो सम्झो पोइ हुन सोराक वरी फाल कढियो तीर कढाई अखियूं पूरे हुन ॻोथरी मां तीर ते लिखियो पियो ला न मथां वञी पर वरी बि तीर खे ॻोथरी में ॾी वरी घोड़े ते चढ़ियो वरी डोड़ाई अची साईं जिन खे वेझो थियो हज़रत अबू बकर वरी चयो साईं हमरा अची वियो पाण फरमी गणती न करे रब पासां कढा ॿियो दफ़ो न सोराक जो घोड़ो सॼो ज़मीन में हलियो वञी पेट पट ते चारे चङो पाड़ो पाड़ अंदर पक थियुसि त रसूल जी पिट लॻी वई मरी वञुसि बटंदसि कोन पोइ उतां ई हकल कई या रसूल अल्लाह अमन खपे अमन अमन ॾियो रसूल आयो पाण फरमायो जो उठनि जी लालच में तो मुझे पोयां तलवार खणी पियो ई त मां रसूल खे ॿुधो थो वठां सोराक उहो वक़्तु ईंदो जो ईरान जे बादशाह जा सोनो ताज तुंहिंजे मथे ते रखियलु हूंदो ऐं ईरान जे बादशाह जा सोना कंगण तुंहिंजे बाह में हूंदा इहा रसूल ॻाल्हि पियो करे हिजरत वारे टाइम ते अञा सोरांग मुस्लमान कोन थियो उन टाइम ते पोइ रसूल हुनखे अमननामो लिखी ॾिनो वापसि वियो जो पाण फरमायो असांजी कंहिंसां ॻाल्हि न कॾी वञ थो
हज़रत उमर जो जॾहिं दौर आयो तॾहिं हज़रत उमर जंग लड़ी ईरान सां। हाणे ॾिसो रसूल जो ज़मानो सॼो गुज़री वियो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ज़मानो बि गुज़री वियो, हज़रत उमर जो ज़मानो आयो, ईरान सां जंग लॻी, ईरान फतह थियो, रोस्तम पातर कंदा, ईरान जे बादशाह जा ताज सोना कंगण उन्हनि जो जेको तख़्त हूंदो हो न जंहिंते बादशाह वेंदा हुआ उन्हनि जा पागा बि सोन जा हूंदा। ये सब सहाबा कपड़ भरियूं मदीन घोड़नि ते चाढ़े रवाना कया त मदीने पुॼायो ख़लीफ़तुल मुस्लिमीन सैयदना फारूक आज़म खे। ईरान फतह थी वियो, माल अचे पियो, मस्जिद नबी जे अंगण ते ढेर लॻा पिया। पुछा तूं हज़रत उमर किथे अची उठ पियो चाढ़े ॿारड़ी वठी अचोसि, आयो किथे सामान आयो आहे। सोनू ताज आहे बादशाह वारो कंगण पई। अरे सोरा के वठी अचो वञो, सोरा का हुन वक़्तु मुस्लमान हो। अरे सोरा के वठी अचो, सोरा के वठी आया मस्जिद में, ये हज़रत उमर जो घुरायो। जॾहिं सोरा का आयो त हज़रत उमर वो बादशाह जो सोनू ताज खणी सोराक जे मथे ते रखियो ऐं सोना कंगण सोराक जे बाह में विझी वो हज़रत उमर सजदे में किरी पियो कि अल्लाह तुंहिंजा करोड़े करम, केतिरा साल असां अॻु असांजे नबीअ सॻोरे पेशन गोई कई हुई त सोराका तुंहिंजे मथे ते बादशाह जो ताज हूंदो, रसूल जा उहे लफ़्ज़ बा पोशन कोई अॼु उमर तुंहिंजे हथ ते सची थी आहे। इहो हज़रत उमर जुमे जी ख़ुतबो बीठो ॾे, जुमे जी मस्जिद में रायत बीठो करे, अहिड़ी मायूं थी बीठी। हज़रत उमर खे चई रायत करण जो तोखे हथ कोन्हे, मट करे वेही रहो, वेही रहो, तोखे रायत करण कोई हक़ कोन्हे। हज़रत उमर जंहिंजे जलाल खां काफ़र ॾकंदा उनखे जुमे जे ॾींहुं भरी मस्जिद में जमात जे रूबरू हिकिड़ी माई पई चवे त वेही रहो, तोखे रायत करण जो कोई हक़ कोन्हे। हज़रत उमर जो अमा छो कि कल मदीने शरीफ में तो चादरों विराई हुई, चादरों सॼे मदीने में तो विराए ॾिनियूं, सभिनि खे हिकिड़ी हिकिड़ी चादर मिली, तो ॿ चादरूं खयूं, हिकिड़ी चादर जी तोखे गोद ॿधी पई आहे, ॿी चादर तोखे कुलनि में पई, ॿई नयूं, सभिनि राज खे हिकिड़ी हिकिड़ी मिली आहे, तो ॿ खयूं। माना सरकारी खज़ाने खे तो लुटियो आहे, तोखे वाइदे पंहिंजो हक़ कहिड़ो आहे? माई एतिराज़ कयो तॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला पंहिंजे पुट खे चयो, अब्दुल्ला बिन उमर, अब्दुल्ला खे चई अब्दुल्ला उथ न माई खे जवाबु ॾे। हज़रत उमर जो पुटु उथी बीठो, चई अम्मा मुंहिंजे पीउ वटि चादर हिकिड़ी हुई जंहिंजी गोद ॿधी पिया, पुठियां वॾो गाढ़ आयो बि मस्जिद खां, पोइ मूं वरी पंहिंजी चादर लाहे ॾिनी में त बाबा हाणे पुठियां उगाड़ा करे न वञ, हीअ चादर मुंहिंजी वटि, पापे वटि चादर हिकिड़ी आहे, ॿी मूंखां वठी आयो आहे उधार। हिकु बादशाह हुआ, हाँ सरकारी खजाने में सरकारी गोदाम में गिड़ियो हज़रत उमर, नक ते खणी कपिड़ो रखो, माण्हू पुछो साईं छो बदबू आहे छा? कपिड़ो नक ते रखी नक बंदि कयो अथई, टी सरकारी खजाने में मुश्क रखियो आहे जंहिंजे सूंघण जो मूंखे हक़ कोन्हे। उमर बिन अब्दुल अज़ीज़ वक़्त जो बादशाह थियो, टे ॾींहं घर कोन आयो, मस्जिद में पियो, माण्हुनि जा बि फ़ैसिला कयो, 3 ॾींहंनि खां पोइ घर आयो तॾहिं उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी नियाणियूं जेके हुयूं तिन गंदी वराए मुंहं ते रखी, तॾहिं उमर
उमर बिन अब्दुल अजीज चयो अम्मा मूंखे ॾिसी गंदी मुंहं ते रखी आहे, मुंह मां तव्हांखे धप थी अचे? चऊं बाबा न धप कोन थिए तूं बादशाह थे। असीं नियाणियूं ख़ुशि थियूंसीं त बाबा खे हुकूमत मिली आहे, हाँ वो घर में सड़ को टुकर खाईंदियूंसीं। टे ॾींहं थिया आहिनि घर में बोर कोन आती आहे, टे ॾींहं थिया आहिनि घर में बोर कोन आई आहे। असां टई ॾींहं कचे बसर सां मानी खाधी आहे, राति में असांखे धप बसर जी, इन करे कपिड़ो रखियो अथो त बाबा खे धप न अचे। तॾहिं उमर बिन अब्दुल अजीज छा चयो नियाणियुनि खे? चई अम्मा ॿ ॻाल्हियूं आहिनि, ॻाल्हि त घणी पई आहे। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त आंखे ख़ुशि कयां, सुठा खाधा खारायां, के कपिड़ा वठी ॾियां, पंहिंजो घर भरियां, क़यामत विञायां, जन्नत विञायां, ख़ुदा वटि जवाबदार थी क़यामत ॾींहुं पातर खायां। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त तव्हांखे बुखियो रखां, भल बसर सां मानी खाओ, ऐं सरकारी खज़ाने मां रुपयो बि न खणा, क़यामत ॾींहुं अल्लाह जे दरबार में इज़त हासिल करे तव्हांखे वठी जन्नत में वञां। ये वक्त जा बादशाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो ज़मानो ईंदो जो वक्त जा बादशाह सरकारी खज़ाने खे लुटींदा। हलो वॾा नवाज़ शरीफ चोर हो खाई वियो, ज़रदारी बि चोर हो खाई वियो, हीउ चङो मुसायो ईमानदार। भला अमानत मगन मन, अमानत कंहिं रखे तो हुई कम गिड़कायो। अरे 5 बकरियूं अदला है तो हे ॾियां तोखे वठियो न ॾियां, सांड सार 4 फेराए तूं झाड़ी पो अदद कंदासीं। हाली तुंहिंजी शइ मुंहिंजी शइ, अमानत सां ब्याज बि कंदो छा? 5 बकरियूं मूं पुछियूं वठी ॾिनियूं, 2 सालनि 3 सालनि खां मूं पुछियो ॾे ख़बर अदला बकरियूं थी वियो फर्जन कोन थियूं, हुन वञा 2 चोर कया बाक़ी थे। इहो आहे हींअर अमानत जो हाल। अलाए का शइ हुई जेका उॾामी वई। असीं नंढा हूंदा हुआसीं न, पोइ कंहिं वटि ढगो कोन हूंदो त वरी ॿिए हंधा असीं ढगो वठी ईंदासीं, त पोइ 15 ॾींहं महीनो वाहींदा हुआसीं। वाहे वरी धनियुनि खे वरा ॾींदा था, मूं वटि ढगो कोन्हे, मूं वटि ॿनी खेरणी आहे, ढगो ॾे अलॻि कायो वञे। परायो ढगो ॿियारो बिठाईंदासीं, हुनखे ॿनियूं कायो वरी धनियुनि खे वापसि कंदासीं। अरे मौली ईसा जो वीचारे तो खीर कोने, ये बेचारा ने बच्चा रुखो था खाई। अरे काए में सुआ वनी वनी दो ये बच्चा तो ने लस्सी पीना खीर पीना मुझे दवा थी। अब जुमे का मैं काया 2 महीना 4 महीना बीठी हड्डी बच्चन के खीर प्यारे लस्सी प्यारी वरी 4 महीने का वो धनी के वापस रही हराम को रुपये वो धनी वरतो ए वाह असांजा एक ॿिए सां सुलूक पेर भरींदा हुआसीं एक ॿिए सां। वञो अलाए का शइ हुई जेका उॾामी वई, अमानत वई। ज़कात मगरमन, ज़कात के माण्हू चटी सम्झंदा, ज़कात ॾींदा ई कोन, चटी सम्झंदा। कढो न ज़कात, माई न ज़ेवरनि में जो ज़कात कढो, घर मां डोड़ा करे रवानो न कयूं। ज़कात जो नालो निकितो। हाँ दादा धंधे बागे जा शाहूकार माण्हू पंहिंजे मिल्कियत जी ठाहे जोड़े हिसाब करे ज़कात कढनि त धंधे बागे में तव्हांखे को मिस्किन नज़र ई कोन ईंदो। हाँ ज़कात ॾियण सां मिस्किन शाहूकार जी पाण में तालुकात थींदा, मोहबत थींदा, इज़तूं थींदियूं, दुआऊं थींदा हिक ॿिए जे लाइ, नफ़रतूं ख़तमु थींदियूं, मोहबतूं जनम वठंदियूं, मुआशिरो सुधरी पवंदो,
गरीब के टेक मिलंदी, अमीर खुदा जो हक अदा कयो, अमीर जो माल महफूज़ थी वेंदो, अमीर के माल में बरकत पइजी वेंदी, अमीर जो माल वरी रब ॿीणूं टीणूं चवणूं ॾहूं वधाए ॾींदो, गरीब के टेक मिलंदी, हुन जा बच्चा खाईंदा, संडे सुबुह हथ खणी पियो ईसे लाथो मुआशिरो जिन ॻाल्हियुनि सां सुधरे थो असां वटि आहे कोन। टको टको करे असां गॾु कया मुल्हनि जे चवण ते बि विराइजे न विराया, ज़कात न ॾे, लख ते 2.5 ज़कात न ॾे, दस थी वञे मोटरसाइकिल सां किरी पियो असांखे हथां वई हली हल फोन केर में ऑपरेशन कराई दवा घणो कर्ज़ थो अचे 3 लख, खिल ख़ुशीअ सां नची टपी ॾेई आयो। हाँ बाईपास थियो खजी वियो आगा खान में घणो कर्ज़ थो अचे 13 लख, खिल ख़ुशी सां नची टपी ॾेई आयो। पूरी एफआईआर दाख़िल थी हुन में ईसे नालो हणी छॾियो, काबू थी वियो ईसो। अरे ईमानदारी कुझु बि करे कसो खणी करे कोई अखी ॾाढी वारो मौलवी जी पंहिंजी डायरेक्ट में एफआईआर में नालो ॾिनो पियो छुटे जो सूबेदार ॾिठो 7 लख ॾे थो त नालो कढां, खिल ख़ुशी सां ईंदे। हाँ जेकॾहिं ज़कात न ॾींदासीं न त पोइ वरी इहे कपाड़ी धक लॻंदा। हसन माल कुंभ ज़कात अल्लाह ने रसूल फरमाया जेकॾहिं चाहियो था माल बचे तो ज़कात कढो। हींअर बलोचिस्तान जी हिकिड़ी पोस्ट आई अहिड़ो वीडियो ॾिठो थी, हींअर हफ़्तो खनि थियो आहे, बलोचिस्तान में मींहुं पियो ॻड़नि वारो, हेॾा ॻड़ा हेॾा जहिड़ा सिरो था डज़ 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 डज़, जेको माल ॿार ॾेई बीठो बसि किरी वियो। हिकिड़े माण्हू जो फोटो ॾिनो, ॿकरियूं ॾेखारो जो हिकिड़े मींहं में हिकिड़े माण्हू जूं 500 ॿकरियूं पिड़ी ते मरी वियूं। अहिड़ा धक सयो वञो पर ज़कात कोन ॾींदासीं। मुतअल्लिम गैर दीन, उहो ज़मानो ईंदो न माण्हू दीन छॾे वरी ॿियो इल्मु पढ़ंदा, दीन कोन पढ़ंदा, क़ुरान हदीस जो इल्मु कोन पढ़ंदा, ॿियो इल्मु पढ़ंदा। उहो ॿियो इल्मु इहो आहे जेको पढ़ूं पिया स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं गिट मिटी दिस मिटी गिड़ बिड़ जॾहिं मौलवी बेरोज़गार थींदो हुनखे नौकिरी कोन मिलंदी ऐं हुतां नौकिरी मिलंदियूं। 1988 खां वठी 2021 ताईं 33 साल सिंध जे मथां पीपल पार्टी हुकूमत कई आहे, नौकिरियूं घणनि खे मिलियूं? सभिनि छाड़नि वटि डिग्रियूं ॿार में लॻी पियूं, नौकिरी ते पाबंदी आहे, बेरोज़गार आहिनि, काई नौकिरी कोन्हे, कुझु कोन्हे। असीं बेरोज़गार कोन आहियूं, अड़ाई महिरबानी आहे, असीं बेरोज़गार कोन आहियूं। असांजे जेके माल खाधासीं अवां अखियुनि में कोन ॾिठा बाबा। राति जो जलसो दावत ते वेठो तो उसे हाणे दफ़्तर करणु लॻो आहे, मौलवी सभु हलो मानी ते मुंहिंजा ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजा धंधा आहिनि कोन, ऐं ॾेढनि लॻनि मानी ते विया थो, ॿिया रोड़ो खायो वञनि, आऊं रहिजी वञो, अरे अरे पोइ ॿिया उथियो वञनि, पोइ आऊं ख़बर कोन थो, पोइ जे थो वियो खणा त चवंदा मोनो दादा ढाउ कोन थो करे वञ, अञा कोन थो थिए, सॼो रात थी वियो, हिन वक़्तु पाती आंदी, पोइ बि थो ख़्वार थियां, जीअं दमे थो उतां त बुख थो मरां, वञो। तंहिंजे करे मूंखे महिरबानी करे हिते धार रखी ॾियो पतरे घरां, पोइ खीर जे गिलास त आऊं वेही जो पालो पंहिंजे नमूने त आराम सां वेही खां। अलाए जी महिरबानी आहे, आम खणी आया, मथां पाटड़ो खणी आया, अंबनि जो पाटड़ो बि खणी आया, उहो त मूं पहिरीं धक में चट कयो, वरी ॿियो पाटड़ो खणी आया, वरी उन मां बि गजर हड़ ॾिनी, मथां वरी जग खीर जो खणी आया, हेॾो भरल कड़ल खीर अहिड़ो। हींअर अचो पिया न बाज़ार में अचो पिया, के पाणी पीतो न, के चांहि पीती हूंदी, के सिगरेट पीतो, इहो कमु कया न, इहो करे आया हुआ न। ऐं ईमानदारी मस्जिद में हींअर त रूह सदा जे शरबत थी ख़ुदा जो अरे ॿिया मुला हीअं सची कोन कंदा जीअं आउं पियो करियां, को दर बंदि करे खाईंदा। क़ुरान
हदीस कोन पढ़ना मन धंधो बेरोजगार थींदे शैतान जो ख्याल अथव अंग्रेजन जो भूसो भरल आहे दिमाग में जो अल्लाह के कुरान की खिदमत कंदो रब उनके ग़ैबी रोज़ी ॾींदो अल्लाह के ज़ात ते भरोसो करो मुते ना अल्लाह के ज़ात ते जो कुरान की खिदमत आहे कुरान जी जो खिदमत कंदो जो कुरान के अंदर यारी रखंदो जो कुरान के दिल दींदो रब उनके ढक ॾाड़ींदो छा तेरा आयो ना अरे वाह जो रब ते भरोसो रखियो तो खत्म करे शैतानी ख्यालन के वो ज़मानो ईंदो जो माण्हू दीनी इल्म छॾे ॿियो इल्म पढ़ंदा या बि क़यामत जी निशानी आहे वो ज़मानो ईंदो जो ज़ाल जी फरमान बरदारी कंदा ज़ाल जो चवण कंदा ज़ाल जी फरमाइशूं पूरियूं कंदा मां जी नाफ़रमानी कंदा अम्मा कोड़ी थी वई हाणे अम्मा मत चढ़े वई आहे ज़ाल साईं रोज़ नवां फैशन नवां वॻा सामान तेल सुहा साबुण जुते पाकर जड़ा शैम्पू गोॾे ॾियूं वञो पोइ फ्रूट पोइ चूड़ियूं पोइ वलणूं पोइ सेंडल पोइ कहिड़ा हींअर मेकअप जा सामान निकिता आहिनि असां नंढो नंढा वठी इहो खारो तेल मखियो असां वेंदा आहियूं सामान टपण में इलाही कोन था हा मुंहिंजी उमिरि ॾिसो था केॾी आहे हा बि इन आने माल में रही वॾो थियो मशीन में रहियो मूं कॾहिं बि पाउडर कोन वरितो न को कॾहिं हलो न को पाउडर न को क्रीम न को इहे टिंग टपड़ न को ॼाणिया नंढे वॾे इहो सबक़ु मिलियो न को वठूं न को हणूं मूं वटि हलो हुजरे में त मूं वटि मेट रखियो आहे मेट कुटे पुसाए रात जो घुसाई हेॾे सुबुह हुजे मेट था वेझे हेॾे सॼो बदन ठहियो मींहुं जो पुराणी शयूं वयूं वञूं जिन में इलाज हो बहरहाल वरी परे हलिया वेंदासीं वञो मां खे घर मां दौड़ाए कढई मां परावन घरनि मां ॿुहारियूं कढे ज़ाल जूं फरमाइशूं पूरियूं करे हाँ हाँ माए पी के राजी कयो माए पी जेका दुआ घुरंदा न उन दुआ में इख़लास हूंदो आहे रिया कोन हूंदी आहे उहा दुआ सच्ची दिल वारी हूंदी आहे ऐं मां ऐं पीउ पंहिंजे बचे लाइ जेका दुआ घुरंदा न उहा दुआ रद्द कोन कंदो छो त उहा दुआ बेरिया आहे इन करे माउ पीउ खां दुआऊं वठो उन्हनि जी ख़िदमत करियो उनखे कपिड़ा धोई ॾियो उनखे ज़ोर ॾियो उनखे तरी हणो उनखे बसर लॻाए ॾियो उनखे चांहि खणी ॾियो करो भरे ॾियो उनखे मानी खारायो उन्हनि जा हथ धो हा उन्हनि जी ख़िदमत करियो मां जे सेवा जी खां वियो कन ॾेई त मां छा थी चवे पे जे पेरनि खां वियो वञो मां जे सेरा जी खां वियो पे जे पेरनि खां वियो मां चई पानी दे पी चयो तो पानी दे ॿिन्हिनि पाणी गॾु घुरियो आहे या ख़िदमत ख़िदमत में मां जो हक़ वधीक हिन करे पहिरीं मां खे पाणी पियार पोइ पीउ खे पियार तूं खट ते वेठो ईअं मां पई अचे तोखे उथी बीहण जो हक़ कोन्हे को मां त सवलो वेठो पर तूं खट ते वेठो ईअं पीउ पियो अचे त तुंहिंजो फर्ज़ु उथी बि बाबा हलिया रे अदब में पीउ वधीक आहे ख़िदमत में मां वधीक आहे मां जे पेरनि जे हेठां जन्नत आहे मां जी एॾी ख़िदमत करिजो हुननि जे पेरनि जी मिठी थी वञे मां जे पेरनि जे हेठां जन्नत आहे ज़ाल जे पेरनि जे हेठां सैंडल आहे अल्लाह जो रसूल फरमाए पीउ तुंहिंजे जन्नत जो दर आहे
पी तुझे जन्नत जो दर हाणे मर्ज़ी वारो ई दर खे ठाहे या डाहे जे पी ख़ुशि आहे त दरवाज़ो सही आहे पे खे ख़ुशि रखियो त जन्नत तो वञाई अबा पोड़ो थी वियो आहे जॾहिं कोडारी वञी काढ़ हिन में कमाए तोखे खारायो तॾहिं सही हो जॾहिं माए राति जो ओजागा करे तोखे मिंटियूं आयूं तॾहिं सही हुई जॾहिं तुंहिंजो कूओ मुट धोतई तॾहिं सही हुई अॼु जॾहिं पोड़ी थी आहे त मां चढ़ी थी आहे छोकिरो हिकिड़ो वठो मस्जिद में दुआ जो घुराए अखियुनि में लड़ कपिड़ा वहनि ॿियो हमरा पासे में वेठो तुंहिंजो भाउ ओ नंढड़ा खाधो घुरी चई अब्बा जे लाइ जन्नत अम्मा जे लाइ सब्र भेण लाइ कपड़ा चई छा आहे पुट मूं सम्झो कोन कि अब्बा मरी वियो आहे उन लाइ जन्नत पियो घुरां अब्बा जे दुख में अम्मा रोए थी 24 कलाक उन लाइ सब्र पियो घुरां भेण वीचारी रोज़ घर रोए थी मूंखे कपिड़ा वठी ॾियो उन लाइ कपिड़ा पियो घुरां अब्बा स्कूल वेंदो आहीं हमरा तो मुझे नंढड़े खां पुट पाइण वेंदो आहीं स्कूल चई हा कि कहिड़े क्लास में तो पढ़ी कि क्लास में कोन पढ़ंदो आहियां पोइ अम्मा चणा ठाहे ॾींदी आहे उहो खणी वञी विकिणंदो आहियां पोइ विकिणी पोइ पैसा खणी अची अम्मा खे ॾींदो आहियां पोइ अम्मा चणनि जे पैसनि मां मानी ठाहींदी आहे मुंहिंजी अम्मा कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हायो पर मानी जे टाइम ते कूड़ ॻाल्हाईंदी आहे चणनि जा पैसा थोरा हूंदा आहिनि पोइ हुन मां मानी ठाहींदी आहे पोइ मूंखे बि ॾींदी आहे भेण खे बि ॾींदी आहे पाण मथ करे वेहंदी आहे पोइ असीं चवंदा आहियूं अम्मा तूं खा त अम्मा चवंदी आहे बाबा पुट आई खाओ नूं खाधी आहे तॾहिं सम्झंदो आहियां अम्मा कूड़ पई करे मां उहा अथई जेका पाण बुख सही थी बच्चा तूं खा मूं खाधी आहे अॼु उहा चरी आहे उवैस करनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि ज़माने में मुसलमान थियो पर पोड़ी मां जे खिदमत करे मदीने कोन आयो रसूल जी ज़ियारत कोन करे सघियो जे वञे तो मां पोड़ी केरु खिदमत करे पर रसूल सल्लल्लाहु अलैहि फरमायो हज़रत उमर के हज़रत अली के पान फरमायो उमर अली जी उवैस करनी जे तहां के मिली वजे तो मुझे सलाम ॾिजोस उवैस करनी के चढ़े तो मुझे उम्मत ला दुआ करे मकान इहो अथसि जो रसूल पे सलाम ॾेस रसूल को चए मुझे उम्मत ला दुआ करे रसूल ये कोन चयो तो मौत कोन आयो तो रसूल खे ख़बर हुई तो मां जी ख़िदमत वधीक मां जे करे कोन आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तवाफ पिया कनि हिकिड़ो सहाबी पोड़ी माई खे कुल्हे ते खणे तवाफ पियो कराए अचानक साईं जन चयो साम्हूं अची विया तॾहिं हुन साहिबी चई अर्सा आई मुंहिंजी पोड़ी मां आहे कुल्हे ते खणे तवाफ पियो करायां हाणे जो ख़बर मूं मां जो हक़ अदा कयो या न रसूलुल्लाह फरमायो ॻाल्हि ॿुध सियारे जे मौसम में जॾहिं तो पेशाब कयो हंधु तुंहिंजो पुसी वियो पोइ मां ॾिठो त मुंहिंजो पुटु ठरी पवंदो पोइ हटाए तो सुकल भेणी ते सुम्हारई पाण वरी आली भेणी ते पुसल भेणी ते सुती तो अञा उन हिकिड़ी राति जो बि हक़ अदा कोन कयो वादना सदीक वो अक्सा अभाव दोस्तनि यारनि ते ख़र्च कंदो पे खे परे कंदो पे खे जोड़ाए घर मां कढंदो दोस्तनि यारनि ते ख़र्च कंदो मोटरसाइकिल वठी ॾिए न
मोबाइल फोन तो थे हाजिर होने बेटा पैकेज कराया जा सके इजी लग कपड़ा टोपियों सैंडल होटल जावे तो आगर चायों जलेबियों बिस्किट सिगरेट पैकेट पकौड़ा फिर से घर बीमार थियो खंगी खंगी ऊंधो थी निकरियो उनके गोरी गुंदी मिलो पे स्कूल में यार आया शुगाकन दोस्तन यारन दे खर्च करना पी के धक्का रही परे करना वो एड़ा मानू पाइन कसम खुदा दे तो कचहरी में वो खबरों चारों को कौन सा बताए थे ही देखो पोड़ो जो फाटन कपड़ा मुझे पेया ये तो कौन सा बताए मतलब उनका मानो न करो छाए अलग की वो खबर ना है कि दादा वालों ये तो टंडे भागे में वो डॉक्टर लांडो जो बोला रहेगा पुरानी बैंक है नेशनल बैंक ने का बाजार में इतने अगर पोड़ो खंग्यो तो न खंग में बुद्धि लो टीबी जो मरीज वाला किए उन्होंने देखो खंगारो फिपड़न में उछड़ो सो उनके नरी में फांसी पियो जेमें वो खंगी बुद्धि लो डॉक्टर जो हमारा खंग में बुद्धि लो उनके खंगारो फांसो डॉक्टर जी अस्पताल में दौड़ो क्यों न पोड़े जे वातते पेंटो वात रखी छिपके चूसे खंगारो वाला डॉक्टर के जो कि खंगारो न करे हमारा मरी पुंदो शापो तो डॉक्टर के बुलंद हार बजी जंदे उन पोड़े जे वातते वात चूसे खंगारो को जो एड़ा मानू हुआ आज पीठ में तो के धपती है तो के पे का नफरत है तू मान जाएगा यार सच्ची कौन तो करी थी वो पे वज़ारतुल अस्वाद फिल मसाजिद एकड़ो जुमलो थे कि मानो ये गाल आया था महीनों लगी है मस्जिद में आवाज शुरू थी वेंदा क़यामत जी निशानी मस्जिद में आवाज शुरू थी वेंदा असांजूं कचहरियूं मस्जिद में हाणे जमीन वाले ख़त्म थी थी असीं हिते सुम्हंदासीं असांजी मस्जिद खुली पई जे बंदि था कनि त करे रखूं जो खोले छॾियूं त सुबुह जो 10 बजे अमना जो किरनि था शाम जो 5 बजे निकिरनि था ख़ुदा करे जा पंखा हलनि पिया मस्जिद थधी आहे हलो हाणे जमीन वारा पढ़ी दुआ घुरी निकिरंदासीं न पोइ जेको जिते वेठो आहे जहिड़ो हंगियो वेठो हुजे चुरंदो बि कोन इतने ही नहीं लेटणो वरी पासे में पिया हूंदा कचहरी पिया कंदा सुता बि पिया हूंदा लेटिया बि पिया हूंदा कचहरी असां वारो हथ में राति वणा थोरो रेडियो आहे पीअण लाइ थोरी लप ॾिनऊं आहे भाई वञ वञा रोटी पियो रूट वारनि कमु ख़राबु करे छॾियो उहो घणे वञो हा पोइ हितां घणा बिस्मिल्लाह पोइ कचहरी थींदियूं मस्जिद में शुरू अल्लाह जो रसूल अॻिमें ॿुधायो वो दौर ईंदो जो मस्जिद में आवाज़ हूंदा कचहरियूं ॿियो जे न त मोबाइलूं तो वॼंदियूं हाणे वीचारी ये कौम मोबाइल फोन वरितो आहे इन्हनि वीचारनि खे इहा बि ख़बर कोन्हे त बंदि कीअं थींदी वो दुकान वाले ते वेंदा मोबाइल जे दुकान ते वेंदा ए अब्बा था हिन में मूंखे 50 रुपया विझी ॾे 50 रुपया विझी ॾे दादा तुंहिंजो नंबर कहिड़ो आहे ए अब्बा मूंखे कहिड़ी ख़बर अहिड़ियूं माण्हुनि बि मोबाइल वरितियूं आहिनि जिन खे पंहिंजे नंबर जी ख़बर कोन्हे ऐं इहा ख़बर कोन्हे बंदि कीअं थींदी हाणे पई आहे हाणे
अकबर मौलवी साहब बिठवाएगा अल्लाह अकबर सब्बे इस्म रब्बिकल आला अल्लज़ी खलक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दर फहदा तेजी का वाले इसी की मोबाइल शुरू थी टुन 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 ये ना वीको ट्रेन जगह नित्या जुदे पादर जी हे दिया ये मजे अच्छा बत्तू लगे लोन जीएलआई टूटी बाकी घर में उनके माँ के ताकत ना जाए ने जे बत्तीन से मुकाबला करे झेड़े जी कमरिया माने फिर ये पहले मोबाइल आने तो मोहब्बत तो बात ये सभी ये जुते पातर बताएं है ना वजन थी वरी ने टून जेका रंग थी न कसम गुरारे जलाल बेचारो मरियो न जलाल के खबर रही वीको तेल निकरंदी तो वो एड़ा कलाम चई कोना जलाल बेचारो शर्म में बुढ़ो वने गडे जी हिंगन वाली रिंगो न तंजी मस्जिद में टन 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 धन हाने इनका बंद थिए त इतना वाले रे ईसे जी तो वाले रे मूसे जी तो होता जमे जी शुरू थी तो होता अल्लू जी शुरू थी गई मस्जिद में गाए ने बजाए ने शुरू तो भाई धुनु मनो ये सब क्या मत निशानी नमाज जी बेअदबी मस्जिद जी बेअदबी कुरान जी बेअदबी हेलो ये हिकड़ी मोबाइल कितरी बेअदबी कयूं मस्जिद जो एहतराम वियो नमाज सभिनी जी ख़राब थी कुरान जो एहतराम वियो एतिरा बनासरत कई वरी रंग पई अचे काल पई अचे हाणे काल जेका आई आहे तो असां को वज़ीर आज़म कोन ॻाल्हाईंदो न को सरकारी जी फोन आहे 5 मिंट बंदि करे छॾियो नमाज़ पढ़ी पोइ ॻाल्हाईंदासीं पोइ विच में याजूज माजूज कोन निकिरंदो न को क़यामत ईंदी आहे अलाह ख़ैर कंदो ये 5-10 मिंट बंदि करे छॾियो न ओ जो मतलब काल अची वने तो को काल ने कंजी काल रे वो तो माई कई रंग घणा जाड़े और सांजे जुमे रात वो चीगन अचे नहीं बोला काल तमाम जरूरी वो मस्जिद जा एहतराम मोकरा हलो आगे वसादल कबीर का फासिक हूँ गोठे वॾेरो वो गोठे हूंदो न वो फासिक हूंदो फासिक गोठ जो वॾेरो फासिक जा जेको नमाज़ नथो पढ़े वो फासिक आहे जेको रोज़ो नथो रखे वो फासिक आहे सम्झो था जेको ॾाढ़ी नथो रखे सो फासिक आहे जेको व्याज थो खाए वो फासिक आहे जेको शराब थो पिए वो फासिक आहे जो गिला तो करे वो फासिक आहे जो कूड़ पियो आणे वो फासिक आहे जो कूड़ी शायदी तो दे ये फासिक आहे जो कूड़ा कसम तो करे ये फासिक आहे जो पढ़ाई माई में तो नियारे ये फासिक आहे जो ज़िना तो करे ये फासिक आहे सम्झो था ॻोठ जा वॾेरा फासिक हूंदा हलो अॻिते वज़ाइम क़ौम अर्ज़लम ज़लील में ज़लील माण्हू तंहिंखे मुल्क जो अॻुवान कंदा अर्ज़ल ज़लील तरीन इंसान खे मुल्क जो बादशाह बनाईंदा उहो हींअर नारे तकबीर जन्नत उलमा इस्लाम कायदे जनाब हज़रत मौलाना फजल रहमान मुर्शिद मुजाहिद शेर सदसाई मोहम्मद इज़ा समो इमरान खान कुत्ते ते नाल हुक्मरानन ते नारे तकबीर जेको ज़लील तरीन हूंदो माण्हू उनखे वक़्त जो हुक्मरान कादियानी यहूदी हुजनि बेनिकायानी माई ॻारो वेठो आहे 24 कलाक ज़िना में मुल्क जो बादशाह वो अकरम रजुल मखाफत शरई वॾेरे जी इज़त हूंदी डप ख़ातिर डप में हींअर आहियूं सभु लेके नमाज़ी आहियो हितां तो कारो नांग निकिरे अचे पियो हेॾां
वरी सबो सदाया वेठा हूंदा सबो थी वॼंदा न नांग जी इज्जत में उथे नांग जे इज्जत में उथी बीठा आहियो इस्तक़बाल था करो नांग जो या डप में उथे डप में पैदा डंगी न हाँ मौलवी हिकिड़े जा 100 मटे वञनि रोड ते आराम केरु सलाम बि कोन कंदो पर वॾेरो जो मटे त भई त हीअं हूंदा नच नचा हाँ हथ वधंदा जीअं जीअं गुल उछलींदा छो टिकनि था त कारा नांगन आयर त हिकिड़ी इहा बि असांजी कारा ईंदो नांग अथव कारा उन्हनि जे टप में वीचारा मिस्किन उथे था पियनि न त पाणी था लटाईंदा वाटर इहो लटींदा टप कोन ॾींदा भले वञी सुकी वञे ई सॼा ॿ एकड़ पर वेरण कोन ॾींदा पर डूयूं काराए विया टप में ये कौम जेका उथी नचे थी वो दौर ईंदो जो टप ख़ातिर माण्हू वॾेरी जी इज़त कंदा पादरनि जे टप खां चोरी जे टप खां कूड़नि केसनि जे टप खां ॿधाईंदा थाणे जी थाणे वारी सियासत कंदा ॿधाईंदा छड़ाईंदा पुलिस जी दलाल पई कंदा इहा इज़त न आहे ये दिल में गारियूं हूंदियूं ॿार हथ वधंदा आहिनि दिल में गारियूं हूंदियूं इन्हनि इज़त ॾिठी बि कान्हे का कसम ख़ुदा जो असां त आहे बि कुझु कोन न को कंहिंखे ॿधायूं न को ठड़ायूं अॼु ॾिठी कंहिंखे त केस कोन कयो कंहिंजे कसां न को पढ़ा वेठा मस्जिद में पढ़ायो नमाज़ हुजरत हलियो मलियो गिदरनि जूं पेचियूं साईं अंबनि जूं पेचियूं साईं कपिड़नि जा वॻा साईं माखी जा शीशा साईं अतर ऐं सेंट जूं बोतलूं स्टेपल ऐं सैंडल सम्झो हिन रमज़ान जे महीने में मूंखे दावत मिली चूअर चूअर में जलसो सम्झो मुझे रमज़ान जो महीनो में रोड में असांजा निकिरे वञनि सफ़र में काढ़ो वञो साईं महिरबानी आहे जमात जो शौक़ु आहे ईअं भलाणो बाबा रमज़ान आहे हिते ॾाढो वञूं घणेई उधर पिया ॿुधनि वेज़ वञो जलसो जे करायो वॾेरो ऐं आहे बि बीपी जो जलसो भी उन करायो ख़ैरात वॾी कंहिं राज दावत भत पे हलिया असांजे लाइ जेके नमूना हुआ उन्हनि जी गाॾी न कयो हथ मां पाणी ईंदो हिन रमज़ान जो महीनो साईं गाॾी जी चाबी त ॾियो बाबा छो त चाबी ॾियां साईं कुछ सामान रखणो आहे अदा अचे सामान अंदर रखियो वाइद थियो मोकिला रवानो थियो त साईं हे तेल जा पैसा लिफ़ाफ़ो चूअर जॾहिं रवानो थियो त लौण आहिनि केरु कोन्हे मस्जिद में वही माण्हू कूड़ ॻाल्हाईंदा आवाज़ ही कोन आहे पर माण्हू मस्जिद जी आया कान आहिनि आया तेरे भरोसो कोन आहे अनज़हु कुल कत्ता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजे ज़ात पाण सां फरमायो अनज़हु आऊं ख़ुशि त माण्हू आहियां रसूल पियो चवे आऊं ख़ुशि त आहियां ज़हू खे चइबो आहे जेको ख़ुशि त हुजे हिकिड़ा हूंदा न माण्हू जंहिंजो मूड ऑफ सॼो ॾींहुं उन्हनि जे मोह में आज़ार हूंदो आज़ार कहिड़ो तोसां वेदन थियो आहे पिणे मरी वियो आहे बनी ॿुधी वई आहे भला
कुछ तो बेटा कुछ तो तू मुरकब देखा तो खुशी में देखा सजो दी तुझे मुंह में आजार पे वसे अल्लाह के रसूल तो फरमाया न ज़हू कहूं खुश तरह वाने कत्ताल मुंह जोड़ो वेड़ो बगैर कौन न करे रसूल जंग क्यों लड़े रसूल खुश तरह ना बड़ी मांगी करे ये रहता है रसूल या रसूल अल्लाह दाव बिरोधाम जन्नत में वञा पूरी अल्लाह के रसूल वटाई साईं दाव बिरोधाम जन्नत में वञा वहां खबर फरमाया कौन जन्नत में कोने वेंदा अरे बूढ़ा जन्नत में कोन आचा के पौड़ी रोए वो छला नको वाचे के ना है ओ जी मरिया री बात के तो पौड़ा ना नहीं गया जब ना पौड़ी रुनी तरे अल्लाह जनो रुपए मत कर जे के वो पौड़ा जन्नत में इंदा ना अल्लाह से उनके जवान करे पौड़ानु करो खुश तबाउना रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे बलवर में एगो मानो साहबी व्यापार को करे व्यापार की हुको आवाज नहीं एतरे में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोया की साईं दिन बई अथवा ने अखिन ते रखी अखिन ने तरकी बंद कर छे हो जो अरे के नहीं अरे बाहु पर कर अरे हाथ कर दे तो मुझे नजर काम कर करे अरे मुझे सामान खरीद का मानो अरे ये छाता करी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आस्ते आस्ते करे पंजा हाथ मुबारक थोड़ा सिला कया हाथ थोड़ा सिला कई तो हिन वरी आदि अख तो हिन जो निहारियो न अरे ही तो अल्लाह जो रसूल पान है तो रड़ियो करण छड़े नहीं पुठा हटाए पुठा पान पेरी परे बिगड़ पुठा हटाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छाती मुबारक सा ओ ही टच करे वो मत कर दे जी मसा जो रसूल जो सीलियो हथ थियो कुछ तो हम पंहिंजे जिस्म में कान तो पर कथा था एड़ी किस्म जा भोग में साईं जन कंदा आप जो टूर में रवाना थे तो लोना के कोने लिफाफो खोलो ॾिसण माल गणना 10,000 तेल सामान जो रखियो न उनमें 2 रूमाल 2 चंपल नहीं बक्सा वाला चंपलन जा 2 रूमाल जेके भी मौलवी खणंदा अहिड़ा 2 रूमाल ॻाल्हि करण जो मक़सदु ई आहे त असांखे का ख़बर कोन्हे त किथां पियो लहे किथां पियो उभरे माण्हू कसम ख़ुदा जो इज़त हुनखे चइबो आहे जंहिंमें दिलिया इज़त थी नंग कारे आगे उथी वेंदी इज़त आहे छा रोज़ानी शाम जो हितां हुजरे तां निकिरंदो या वेंदो या मदरसो आऊं काड़ो ततर गर्मी के सवाल कोन करियां के फोन करियां अदा कि मूंखे खणी वञा अला जो वांदो हुजे न हुजे मुंहिंजी ॻाल्हि वरी हुनखे मथां ॻरी लॻे यार हाणे साईं चयो आहे जवाबु ॾियण बि ॾुखी ॻाल्हि आहे हिनजो मथां हू बोर थिए तकलीफ़ थी वञे सुवाल कोन करियां कंहिंखे चवां कोन दवाउनि जी छापर हथ में पंधु निकिरंदो आहियां पर ईमानदारी आहे जमात सगोरी मूंखे पंधु छॾे ई कोन अञा हीअं रवानो थींदी त कोन पंहिंजे पासे में डरंदो साईं हीअं छा भई इज्जत है नहीं सी दोनों को जोरी कारे नांग आगे उसी पियानी है इज्जत नहीं हाँ एक ज़ाहिरी इज्जत आ भी दिल जो मत हुकूमत इन में फर्क है वो शरबतुल खुमर मानो शराब पियंदा या क्या मजी निशानी आने दलाई मेहरबानी है अयो असी उन तां पंहिंजो घर ठाहींदा आहियूं अरे वठो कोन
पंहिंजो ठाहियो पंहिंजो ठाहियो तरक़ी कई अथऊं ना प्यार कांच मां भई धपईंदी जरी कौम वलन आखिर हर नमज अवल हा पोइ ज़माने जा माण्हू आख़िरी जुमिलो आहे हदीस जो पोइ ज़माने जा माण्हू ओ मुंहिंजे सहाबा खे घटि वधि ॻाल्हाईंदा उहो ज़मानो ही आहे हिन ज़माने जा माण्हू तबसरो था कनि रसूल जे सहाबा ते नौज़ बिल्लाह घटि वधि बि ॻाल्हाइनि था ॿुधी छॾियो पूरी दुनिया जा गौस कुतुब अब्दाल वली मौलवी आलिम पीर फ़कीर सभु क़ुरान जा हाफ़िज़ गॾिजी पवनि त मोहम्मद मुस्तफ़ा जे कारे बिलाल जे हिकु नज़र जो मुक़ाबिलो कोन करे सघंदा तकबीर मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम कायदे जब हज़रत मौलाना फजल रहमान मुर्शिद बजान शेर सैयद साईं मोहम्मद रज़ा साहब सहाबा जे दुश्मनन ते खत्म नबूवत जे दुश्मनन ते आलमन जे दुश्मनन ते जमीयत उलमा इस्लाम जे दुश्मनन ते साईं मोहम्मद रज़ा साहब जे दुश्मनन ते नारे तकबीर अल्लाह अकबर सॼी दुनिया जा गौस कुतुब अब्दाल वली रसूल जे सहाबी जे हिकु नज़र जो मुक़ाबिलो कोन कनि पर हे जेके सहाबा जो तबसरो था कनि न मलंग ए पूरे ईरान जा मलंग पाकिस्तान जा मलंग इंडिया जा मलंग बांग्लादेश जा मलंग पूरी दुनिया जा मलंग सभु कोई हज़रत अमीर महाराज जंहिं घोड़े ते चढ़ी क़यादत कयो न उन घोड़े जे पंजई टंग तां घोड़े गदर में फिट करी बिना रसूल जा सहाबी उन्हनि जो तबसरो वेठो कयो सहाबा ते तबसरे करण जी इजाज़त कान्हे सहाबा के बारे में के इख्तिलाफी मसले ते सवाल करण जी इजाज़त कोन्हे सअल रब्बिया ने इख्तिलाफ सहाबी मिन बादी फअ अल्लाह इलैहि या मोहम्मद इन्न असहाबक इंदी बिमंज़िलतिन नुजूम बाज़ुहा अक़रब मिन बाज़ लिकुल्लिन नूर वमन अख़रहुम मा हुम अलैहि मिन इख्तिलाफिन फहुव इंदी अला हुदन अल्लाह के रसूल हदीस पान फरमायो मो रब के सवाल कयो तो मुंहिंजा रब मूंखां पोइ मुंहिंजा सहाबी पाण में इख्तिलाफ करे विझनि त पोइ अल्लाह ताला मूंखे जवाब ॾींदो आहे मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजा सहाबी मो रब वटि हीअं न जीअं आसमान जा तारा पोइ के तारा वॾा न के नंढा न के में रोशनी घणी आहे के में घटि आहे तुंहिंजा सहाबी सभु तारा न के इल्मु घणो आहे के घटि आहे पर सभिनि वटि नूर आहे पोइ अचण वारी उम्मत जेकॾहिं कंहिं बि सहाबी जे कढ लॻी त उहा मूं रब वटि हिदायत वारी आहे सिधो जन्नत में इहो आहे सहाबा जो मक़ाम जेको रसूल बयान कयो सहाबा जो मौज़ू मुंहिंजो दिल पसंद मौज़ू आहे नारे तकबीर राजा साहब मुंहिंजा साहब राजा साहब मुंहिंजा साहब नारे तकबीर सहाबा जे दुश्मनन ते रात ना जलसे में आदि होते हमारा जो लगे वो नारायण जो शौक बोले मानो जरा दारिया जल्दी आया वो गणते ना घर बनियो सुखी पे पानी आया पर सियाची बैठा तो स्टेज का नारा लगो नारे तकबीर को क्यों जगा लाओ उन्हें लोग जो थी उन्होंने आना वो साथ आओ ये सब तक कह रहे थे
माण्हू हीअर जेके बीमारी में वरता पिया पाणी आयो कोन ॿिनि में हबस कोन तंहिंखां पोइ जेको इहो कोरोना जो जेको डप निकितो न तंहिं ते हिकारी